सिंध यूनाइटेड पार्टी जीएसएन मां व्यास चांडो गुरु टनो मोहम्मद खान बार एसोसिएशन नीति आयुक्त टनो मोहम्मद खान राब्ता कमेटी टनो मोहम्मद खान समेत टनो मोहम्मद खान शहरी ताज टीपी शहीद भुट्टो उनसां गॾु टनो मोहम्मद खान जूं जेके बि बाशऊर धुरियूं आहिनि जेके पंहिंजावंद धुरियूं आहिनि जेके दोस्त सिंध जो दर्द रखनि था उहे सभु जा सभु दोस्त अॼु टनो मोहम्मद खान में सखर खां कई आयल जस्कम आरीसर जे चेयरमैन मोहतरम असलम खेरपुरी जी अॻुवाणी में सिंध जे इश्क में सफ़र कंदड़ इन काफ़िले खे दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था ऐं असीं उम्मीद करियूं था त सिंध जे इश्क में सिंध जे मसइलनि जे लाइ सिंध जो दर्द खणी निकिरंदड़ काफ़िलो सिंध जे दर्दनि जो को न को दरमान ज़रूरु साबित थींदो उहो यकीनन तॾहिं थींदो जॾहिं असां सभु जा सभु सिंधी माण्हू सभु जा सभु बाशऊर माण्हू सभु जा सभु सिंध जा घण घुरा हिन समूरे काफ़िले सां गॾिजी हिन समूरे दर्द खे पंहिंजो दर्द सम्झंदे हिन तकलीफ़ ऐं पीड़ा खे पंहिंजी इज्तमाही तकलीफ़ ऐं पीड़ा सम्झंदे सिंध जे दर्दनि जे लाइ सिंध जे मसइलनि जे हल जे लाइ पंहिंजो विखूं हिननि समूरनि दोस्तनि सां गॾु मिलाए हलूं ऐं सम्झां थो त सिंध दरिया ते केनालनि जी अदालत ख़िलाफ़ सिंध कारपोरेट फार्मिंग जहाज में सिंध जे ज़मीरनि ते कब्ज़े जे ख़िलाफ़ सिंध में मिसिंग पर्सन जे हवाले सां समूरा इज्तमाही मसइला के फर्ज़ वाहिद जा न पर समूरी सिंध जा मसइला आहिनि सिंध जे हर मज़दूर जा मसइला आहिनि सिंध जे हर हारी नारी तोरियत वकील शागिर्द उस्ताद डॉक्टर हर सहाफ़ी समेत हर ख़ाजाबंद ऐं हर बाशऊर माण्हू जा मसइला आहिनि सिंध जे हर माण्हू जा मसइला आहिनि ऐं असां सम्झूं था सिंध जे माण्हुनि जे मसइलनि जे हल जे लाइ इश्क जो जेको काफ़िलो सफ़र खां हिते पहुतो आहे असां पंहिंजा नेण विछाए असां पंहिंजा नेण हिननि जे आगो निछावर कंदे सभिनी दोस्तनि खे दिलि जे गहराइनि सां भलीकार कयूं था ऐं इहा उमेद रखूं था त सॼी सिंध तव्हांजे हिन इश्क जे सफ़र खे न रुगो मान बख़्शींदी पर तव्हांजे इश्क जो ई सफ़र सदाई सफलता माणींदो तव्हां सभिनी दोस्तनि खे चइजे तव्हांखे मुबारक हुजनि तव्हांजो पघर ऐं असांजो पघर गॾिजी सिंध जे दर्द जे लाइ को न को हल ज़रूरु साबित थींदो सभिनी दोस्तनि जी महिरबानी।